नमस्ते, तव्हांजो स्वागत आहे पंहिंजे चैनल हिंदू सिंधी किचन में। रमज़ान मुबारक ते अफ़्तारीअ में तैयार थींदड़ हरे भरे कबाब, हेल्दी समोसा, पकोड़ा उन सभिनी खां टेस्टी ऐं मज़ेदार तव्हांजे लाइ स्टार्टर खणी आई आहियां। तव्हां जीअं तैयार कयो तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदा। हलो त हली तैयार कयूं हरे भरे कबाब। हरे भरे कबाब जे लाइ असांखे पालक खपे। इहा असांजी अधु किलो पालक, इनखे मां चङी तरह सां धोई छॾी। इन जी असांखे पत्ता खपंदा, इनखे असां ब्लांच कंदासीं। इन में असां हिकिड़ो बाउल असां पीज़नि जो बि विझी छॾींदासीं, जीअं ॿई असांजा हल्का हल्का सॉफ्ट थी वञनि। घणा असां इनखे न ॻारींदासीं। ॾिसो, असां इनखे जेसिताईं इहे असांजी ब्लांच थिए, इन में असां नमक बि विझी छॾींदा, तेसिताईं असां चटनी तयारु कंदासीं जेका असांखे कबाबनि में खपे। असां कबाबनि में चटनी तयारु कंदासीं जेका असांखे ॾहीअ वारी चटनी। इन में असां मुठी भर असां इन में पुदीना विझंदासीं, धनिया पता विझंदासीं। जीअं असां इहा चटनी तयारु कंदासीं कबाबनि सां, असां इहा खाईंदासीं, तमामु डिलीशियस लॻंदी आहे। तव्हां ज़रूरु तयारु कजो कबाबनि सां इहा चटनी, तव्हां ज़रूरु तयारु। इन में असां हिकु लीमो खपंदो ऐं मिर्च सावा असां इहा कटिंग करे इन में असां विझी छॾींदासीं। नमक, लाल मिर्च बि इन में असां विझी, सभु शयूं असां इन में विझी छॾींदासीं। चटनी तयारु करण जे लाइ इन में असां ॾही बि असां इन में विझी छॾींदासीं। असां 4 स्पून असां इन में ॾही विझंदा। असां घणी चटनी तयारु न कंदासीं। असां रमज़ान में स्पेशल तव्हांजे लाइ इहे स्टार्टर मां खणी आई आहियां, तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। तव्हां मूंखे ॿुधायो तव्हांखे इहो कीअं लॻो। हाणे असांजी बॉयल थी चुकी आहे असांजी पीज़ ऐं पालक। असां इनखे थधे पाणीअ में विझा, जीअं इन जो प्रोसेस बंदि थी वेंदो कुकिंग जो, ऐं असांजो इन जो कलर बि सुठो ग्रीन हूंदो। इन जे करे असां इन में विधोसीं। छाणीअ में असां इन मां सफ़ा पाणी कढी छॾींदासीं, इनखे ख़ुश्क करे छॾींदासीं। इनखे असां जूसर में बि पीअंदा। हिन में असां ॿियूं जेके इन में शयूं पवंदियूं मां तव्हांखे ॾेखारियां थी। इन में असां ग्राइंड कयो, तव्हां कद्दूकश बि करे सघो था। हीअ रेसिपी आहे, असांखे हिननि शयुनि जी ज़रूरत पवंदी। हिन में असांखे गोभी पवंदी, गोभीअ जी ज़रूरत पवंदी, शिमला मिर्च, गजर आहिनि, लसन आहे ऐं ग्रीन मिर्च आहिनि, असां इन में विझंदासीं। इहे सभु शयुनि जी असांखे ज़रूरत पवंदी। इहो असांजो आलू आहे जेको असां बॉयल कयो आहे, इनखे असां कद्दूकश कंदासीं। भरे कबाब जो नालो इन जे करे हरे भरे कबाब। इन में असांखे इलाही शयुनि जी ज़रूरत पवंदी, थोरी थोरी मात्रा में। हिन में असांखे बेसण खपंदो जेको असां बाइंडिंग जे लाइ, इनखे असां कचोपन जो ख़तमु करण जे लाइ असां फ्राई पैन में असां हल्की गैस ते इन सां भुञींदासीं, जीअं इन मां ख़ुशबू निकिरी वञे। घणो असांखे साड़ींदासीं न, असांखे हल्को हल्को इनखे असां भुञी करे असां इन्हनि सभिनी बैटरनि में विझंदासीं। ॾिसो, मां तव्हांखे अॻिते ॿुधाईंदी वेंदमि त कीअं असांजी रेसिपी तयारु थिए थी। हिन में उन ई फ्राई पैन में असां जीरो विझंदासीं, थोरो गिहु विझी करे। इहो असां थूम, इहा जेका असां कईसीं कद्दूकश करे असां इन में रखीसीं, उहा इन में असां आहिस्ते आहिस्ते सभु शयूं असां इन में विझंदा वेंदासीं। कीअं असां इन जो प्रोसेस कयूं था, इहे सभु असां अवल कद्दूकश करे असां इहे शयूं रखियूं हुयूंसीं। इन्हनि खे हल्को हल्को सोते कंदासीं, घणो असां इन्हनि खे पचाईंदासीं न। सब्ज़ी तयारु न कंदासीं, इनखे बसि ख़ुशबूअ ताईं थोरो हल्को कचोपन निकिरी वञे, पोइ असां इनखे थधो करे अॻिते ॿियो ॿुधाईंदसि मां तव्हांखे कीअं रेसिपी तयारु कई आहे। तव्हां मुंहिंजे चैनल खे लाइक, शेयर, कमेंट, सब्सक्राइब करे वञो। मां तव्हांजे लाइ एतिरी महिनत कयां। जेको असां इहो रखियो हुयोसीं, इनखे असां जूसर में पीठोसीं। इहे सभु शयूं असां इनखे तव्हां हथ सां बि मैश करे सघो था, जूसर सां बि। जीअं इहे सफ़ा मैश थी वञे, तीअं असां इहे पालक ऐं पीस तव्हां जूसर में करे सघो था, या हथ सां तव्हांजा थी वञनि त तव्हां हथ सां बि मैश करे सघो था। इनखे असां चङी तरह सां मिक्स कंदा। इन में असां नमक विझी छॾींदा, ॿिया मसाला असां पोइ विझंदासीं। जेसिताईं हिन में थोरो अॻ में बि असां नमक विधो हुयोसीं बॉयल करण में, हाणे बि असां थोरो विधोसीं। हे आहे असांजो पनीर, असां इनखे बि कद्दूकश कंदासीं। हरे कबाब में असांखे पालक, गजर, इहे सभु शयूं असांखे तक़रीबन 2-2 स्पून असांजा इन में आहिनि। सभिनी खां ज़्यादा पालक पीज़
ऐं हिकिड़ो आलू आहे ऐं हे पनीर आहे, पनीर बि थोरे मात्रा में आहे। इहे सभु शयूं असां हिन में हरे भरे कबाब ठाहिण में जीअं हिन में टेस्ट अची वञे, इहे सभु शयूं हिन में असां विझूं था, पर थोरी थोरी मात्रा में, जीअं घणियूं असांजो टेस्ट पालक ऐं पीज़ जो अचे, इन जे करे असां थोरी थोरियूं हिन में चीज़ूं विधियूं आहिनि। इन में असां विधोसीं गरम मसालो, विधोसीं नमक त असां अवल विझी चुका हुयासीं, गरम मसालो, अम्बचूर ऐं ॻाढ़ा मिर्च आहिनि। इन में असां चङी तरह सां हिनखे असां बेटर खे मिक्स कंदा, जेको असां बेसण भुञी रखियो हुयोसीं असां उहो बि हिन में असां विझी छॾियासीं, आलू विधोसीं ऐं असां हिन में हाणे कॉर्नफ्लोर विधासीं। जीअं तव्हांजो ॾिसंदव बेटर तव्हांजो कहिड़े नमूने आहे उन जे हिसाब सां तव्हां हिनखे विझी सघो था। असां 2 स्पून असां हिन में कॉर्नफ्लोर विधोसीं। हीअ रेसिपी अफ़्तारीअ में ज़रूरु तयारु कजो, मूंखे ॿुधाइजो त तव्हांखे हीअ कीअं लॻी। तव्हांजे लाइ मां तयारु कई आहे। इन में असां हिकिड़ी स्पेशल शइ इन में असां विझासीं काजू, जेके हिन में ख़ूबसूरती आणण जे लाइ हरे भरे कबाब में ॾिसो असां कीअं तयारु कयूं आहे। खाइण में त एतिरा डिलिशियस आहिनि, तव्हांखे ज़रूरु ॿुधायां पाण तयारु कंदव। तव्हांखे महिनत इन चीज़ में आहे हरे भरे कबाब में, पर खाइण में एतिरा तव्हां डिलिशियस आहिनि। तव्हां पाण मूंखे ॿुधाइजो तव्हांखे कीअं लॻा। मां कीअं हरे भरे कबाब तयारु कया। हाणे असां हिनखे हल्को गिहु विझी करे असां हिनखे घणो तेज़ गिहु गरम न कंदासीं, न ई असां घणो गिहु विझासीं, हल्के हल्के गिह में ऐं थोरे गिह में असां हिनखे फ्राए कंदासीं। ॾिसो असां कीअं फ्राए कयूं था। असां हिन में 4 खां 5 असां हिन फ्राई पैन में असां कबाब विधा आहिनि। जीअं असांजो हेठियों हिसो पची वञे पोइ असां हिनखे पलटींदासीं। ॾिसो कीअं असांजो सुठो कलर थियो आहे ऐं असांजो ग्रीन कलर बीठो आहे। ॾिसो असांजो ब्लैक कलर न थियो आहे। ॾिसो कीअं सुठा असांजा कीअं क्रिस्पी थियनि था असांजा कबाब। तव्हां अफ़्तारीअ में तयारु कंदव, तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदा इहे असांजा कबाब। हिन में महिनत आहे तयारु थियण में, तक़रीबन असांखे 2 घंटा लॻी विया हुया इहे सभु शयूं असां तयारु करण जे लाइ। तव्हांखे इहे पसंदि ईंदियूं। ॾिसो असांजी कीअं असांजा क्रिस्पी थियनि था कबाब, हरे भरे कबाब। ॾिसो असांजी चटणी तयारु आहे ॾहीअ वारी। ॾिसो असांजा कबाब अंदरि ताईं असांजा क्रिस्पी थिया आहिनि, खाइण में डिलिशियस थिया आहिनि। ॿिया मां तव्हांजे लाइ रेसिपियूं रमज़ान में खणी ईंदमि। रमज़ान मुबारक। बाय।